भरिया सिटी में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी प्रेस क्लब लाला सदर शेर मोहम्मद ऐं जनरल सेक्रेटरी अब्दुल मजीद कीरियो चूंडिजी विया आहिनि। भरिया सिटी प्रेस क्लब जे साल 2023 लाइ चूंड इलेक्शन कमेटी जे चेयरमैन डॉक्टर सैयद निसार अली शाह मेंबरनि मोहम्मद सूमर कीरियो ऐं मोहम्मद इब्राहिम मेमन जी निगरानी में थियूं आहिनि, जंहिं में इत्तफ़ाक़ राय सां सदर राना शेर मोहम्मद सीनियर, नायब सदर राना अब्दुल सत्तार, नायब सदर शाहिद मीर सैतो, जनरल सेक्रेटरी अब्दुल मजीद कीरियो, ज्वाइंट सेक्रेटरी नदीम अली मंगी, ऑफिस सेक्रेटरी मोहम्मद रफीक उमरानी, खजांची सजाद अली चन्ना, प्रेस सेक्रेटरी अली हैदर अब्बासी, ऑडिटर शकील अहमद सियाल ऐं लाइब्रेरी लाइ राना शाकिर अली चूंडिजी विया आहिनि। जॾहिं त वर्किंग कमेटी लाइ चेयरमैन सैयद निसार अली शाह ऐं मेंबर मीर मोहम्मद सैतो, मोहम्मद सूमर कीरियो, इब्राहिम मेमन, निसार लहवाणी, अली शेर राजपूत चूंडिजी विया आहिनि। इन मौके ते चेयरमैन डॉक्टर सैयद निसार अली शाह चयो त भरिया सिटी जा सहाफ़ी हिकु प्लेटफॉर्म ते थियण सां जेका ख़ुशी मिली रही है इहा लफ़्ज़नि में बयान नथो करे सघां। उम्मीद आहे त समूरा दोस्त हिकु थी रहंदा ऐं पंहिंजी सहाफ़ती फर्ज़ बहितर नमूने सां अदा कंदा। इन मौके ते चूंडिजी आयल सदर राना शेर मोहम्मद चयो आहे त भरिया सिटी प्रेस क्लब सभिनी कलमी पोरियो कंदड़ सहाफ़ियुनि जो घर आहे। पंहिंजे हिन घर खे समूरा दोस्त गॾिजी मज़बूत कंदासीं। जॾहिं त जनरल बॉडी जे हिन गॾिजाणी में गुलाम मुर्तज़ा कलोड़ो, राना सरवर शरीफ, गुलाम रसूल चन्ना, राना राशिद अली मोहम्मद साबन जुणेजो, अब्दुल हमीद कुरैशी, राना मुश्ताक अली, गुलाम अब्बास, अनवर अली राजपूत ऐं ॿियनि शिरकत कई है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।